नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। समूरी वाखाण समूरू तारीफ़ूं उन पाक परवरदिगार जल्ल जलालहू जे लाइ जेको अकेलो इबादत जो हक़दार ऐं लाइक़ु आहे ऐं लखें करोड़ें दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबीअनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते। सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन सामाईन खे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातहू। आहियां मां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी ऐं रोज़ जीअं असांजो को न को टॉपिक हुजे थो। अॼु असां जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदासूं उन जी इब्तिदान गुज़ारिश कंदुसि तव्हांखे। मूं शुरू खां वठी चवंदो पियो अचां त असांजो जेको हीउ प्रोग्राम आहे अल्हम्दुलिल्लाह सिंध टीवी रोशनी जी वाट नाले सां जेको प्रोग्राम शुरू कयो आहे इन जो मक़सदु फ़क़ति हिकिड़ो आहे। उहो कहिड़ो? उहो आहे त मुआशिरे जी तरबियती प्रोग्राम करियूं था ताकी असांजूं नस्लूं मौजूदा ऐं ईंदड़ नस्लूं हर बुराईअ खां पाक तरबियत हासिलु कनि, उन तरबियत ते अमल करे हिन मुआशिरे जो हिकु बहितरीनु इंसानु साबित थियनि। तंहिंजे करे आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे तमामु भाइरनि ऐं भेनरुनि खे त पाण बि ॾिसंदा करियो हीउ प्रोग्राम ऐं पंहिंजे बचड़नि खे, छो त नंढपिण में जेका तरबियत थींदी आहे वॾे हुजण सां वॾो जॾहिं थिए थो माण्हू उन उमिरि में बि इहा नंढपिण जी तरबियत यादि रहे थी ऐं ज़िंदगीअ ते हिकिड़ो सुठो चिटो असरु छॾे थी पई। तंहिंजे करे सभ खां पहिरीं आउं गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं हीउ प्रोग्राम असांजो अवां टाइम न हुजण जे करे सुबुह जो कॾहिं कंहिंखे भॼ डुक हुजे थी, स्कूल वञिणो आहे, कॉलेज वञिणो आहे वग़ैरह, त पोइ इन में को परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। हीउ प्रोग्राम अव्हांखे असांजे यूट्यूब चैनल ते बि मिलंदो। जी हा, यूट्यूब ते तव्हां जेकॾहिं सर्च करियो सिंध टीवी HD इस्लामिक त तव्हांखे असांजो हीउ जेको आहे चैनल नज़र ईंदो, उनखे तव्हां सब्सक्राइब कयो सभ खां पहिरीं। उन खां पोइ असांजे हिन प्रोग्राम खे ॾिसो, ॾिसण खां पोइ लाइक करियो ऐं इनखे शेयर करियो। शेयर करण सां छा थींदो? हिकु त असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी, ॿियो त हिन प्रोग्राम इन में जेके हदीसूं पेश कई वयूं, जेके आयतूं पेश कयूं वयूं या जेको तरबियत थी, भलाई फैलाइण तमामु वॾी नेकी आहे ऐं ओतिरी नेकी आहे जेतिरी भलाई शुरू थी ऐं उनखे फैलाइण वारे खे बि ओतिरी नेकी आहे। नेकी बि मिलंदी, भलो बि थींदो, अवां पंहिंजे दोस्तनि ॾांहुं पंहिंजे माइटनि ॾांहुं सुठो पैगाम बि मोकिले सघो था। ऐं असांजे फेसबुक ते पेज आहे सिंध टीवी HD ऑफिशियल, इनखे बि तव्हां फॉलो करियो ऐं हीउ प्रोग्राम उन ते बि ॾिसी सघो था। जीअं नाज़रीन ॻाल्हि कजे अॼु जे दौर जी, अॼु जे दौर में जिते इंसानु सियाणो थियण जी कोशिशि करे थो, जिते इंसानु पाण खे बैकवर्ड सॾाइण खे बुरो सम्झे थो, फॉरवर्ड थियण जी कोशिशि करे थो, उते इंसान जे अंदरि कुझु ख़राबियूं पैदा थी वञनि थियूं पियूं। इल्मु न हुजण जे करे, ॼाण न हुजण जे करे, क़ुरान ऐं हदीस जी मालूमात न हुजण जे करे, सुठे माण्हुनि सां सोहबत न हुअण जे करे, उलमाए किराम जे साए में न वेहण जे करे, त पोइ छा थो थिए? नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन छा फरमायो अलैकुम बिमुजालसतिल उलमा व इस्तिमाई कलामिल हुक्मा फइन्नल्लाह युहयिल क़ल्बल मय्यता बिनूरिल हिकमा कमा युहयिल अर्दल मय्यता बिमाइल मतर औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। फरमायो त तव्हां पंहिंजो पाण ते लाज़िम करियो उलमा जी महफ़िलुनि में वेहण ऐं दानानि जा अक़वाल ॿुधण, उन जूं ॻाल्हियूं, दानानि जूं ॻाल्हियूं ॿुधण। छो? पाण फरमायो त इन जे करे जो अल्लाह तबारक व तआला मुर्दा दिलनि खे जीआरींदो आहे इल्म यानी हिकमत जे दानाईअ जे नूर सां, जीअं मोल ज़मीन खे अल्लाह तबारक व तआला बरसात जे पाणीअ सां ज़िंदा कंदो आहे। सो इल्म ऐं हिकमत, दानाई, समझदारी जी ॻाल्हियुनि सां मोल दिलि ज़िंदा थियनि था, इहो हदीस पाक में फरमायो वियो। तंहिंजे करे असां रोज़ानो अवां जे ॾाढो मुख़्तलिफ़ उलमाए किराम खे ज़हमत ॾींदा आहियूं। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे गार गंद। छो त हदीस शरीफ़ में फरमायो हो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो त मुनाफ़िक़ जूं 4 निशानियूं आहिनि, 4 निशानियूं। इन ते गुफ़्तगू थींदी। पहिरीं निशानी त जॾहिं विढ़ंदो त गार ॾींदो, अमानत में ख़यानत कंदो ऐं वाइदो करे फिरी वेंदो। इहे निशानियूं, अमानत में ख़यानत, विढ़ंदो त गार ॾींदो ऐं वाइदो करे फिरी वेंदो, इहे निशानियूं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात अक़दस इनायत फरमायूं त ही मुनाफ़िक़ जूं निशानियूं आहिनि।
ॻाल्हाईंदो त कूड़, इहा बि मुनाफ़िक 4 निशानियूं, ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो। सो असां इन्हनि मां हिकिड़ो जुज़ अॼु गार गंद बद ज़बानी टॉपिक बणायो आहे। सो बुरे सोबत में अचण सां असांजी नस्लूं, असांजी औलाद, असांजा दोस्त भाइर गार गंद ते लही पवनि था, इन जो छा नुक़सानु थिए थो ऐं इन जे बारे में दीन छा थो चए पियो। सभ खां पहिरीं आउं तारीफ़ करायां अॼोके हिन प्रोग्राम में जंहिं असांखे बहितरीनु आलिम दीन ऐं सिंध जी हिकु वॾी सुहारी शख़्सियत, सिंध जो वॾो क़दावर शख़्सियत उन सां तालुक़ु रखनि था। जी हाँ, असांजे सिंध जे शहनशाह शाइर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह जे शहर सां साईं जन जो तालुक़ु आहे ऐं हज़रत सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ आहिनि। उन्हनि जे ख़ानदान मां आहिनि क़िबला सैयद मुफ्ती क़मर ज़मान शाह साहब काज़मी। अस्सलामु अलैकुम। माशाअल्लाह, बुज़ुर्गनि जो औलाद आहियो, सैयदज़ादा आहियो, क़ाबिल एहतराम आहियो। वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हां आलिम दीन आहियो। अवां जी महिरबानी तव्हां तशरीफ़ वठी आया। ऐं अॼु असांखे जंहिं नातख़्वान जॉइन कयो आहे, कंबर शहर सां साईं जन जो तालुक़ु आहे, मोहम्मद मिठल मेणो हुसैनी। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। अवां जी महिरबानी, अवां तशरीफ़ वठी आया जो प्रोग्राम में। सो नाज़रीन, बिला ताख़ीर प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला जी हम्द सां कंदा आहियूं। असां अॼु बि इंशाअल्लाह तबारक व तआला हम्द सां शुरूआत करियूं पिया। सो असां अचो त गॾिजी करे पंहिंजे हिन सुठे नातख़्वान मोहम्मद मिठल मेणो हुसैनी खां बारगाह इलाही तबारक व तआला में हम्द शरीफ़ नज़रानो ॿुधण जी सआदत हासिल करूं। जी साईं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। है कोन चोरन कख पन ओ मौला तुझे अमुर खाग में, कोन चोरन कख पन ओ मौला तुझे अमुर खाग में, तुझे अमुर खाग में ओ मौला काई जोड़न थे जग में, कोन चोरन कख पन ओ मौला तुझे अमुर खाग में। है जलखे नवाज़िए खुदा के सुञा मूं सेठ बुधा, मौला जलखे नवाज़िए खुदा के सुञा मूं सेठ बुधा, ताज़ा न थियनि तन मन ओ मौला तुझे अमुर खां अग में, कोन चोरन कख पन ओ मौला तुझे अमुर खां अग में, तुझे अमुर खां अग में ओ मौला काई जोड़न थे जग में, कोन चोरन कख पन ओ मौला तुझे अमुर खां अग में। है बोरियूं भरे बिजोहार जे भलिए भाणो भलो बिडजे, है बोरियूं भरे बिजोहार जे भलिए भाणो भलो बिडजे, पर बनी ओ पाए न अन ओ मौला तुझे अमुर खां अग में, कोन चोरन कख पन ओ मौला तुझे अमुर खां अग में, तुझे अमुर खां अग में ओ मौला काई जोड़न थे जग में, कोन चोरन कख पन ओ मौला तुझे अमुर खां अग में। है वीर कुल वारो हुजे खणी बीणो हरीफ बुझे, है वीर कुल वारो हुजे खणी बीणो हरीफ बुझे, पर फ़ाइदो नथा ॾियनि फन ओ मौला तुझे अमुर खां अग में,
कोन चोरन कखपन ओ मौला तुझे अमुर खां अग में, तुझे अमुर खां अग में ओ मौला काई जोड़न थे जग में, कोन चोरन कखपन ओ मौला तुझे अमुर खां अग में। है ट्रक बारूद संदी भरे कोई काह कहीं ते करे, मौला ट्रक बारूद संदी भरे कोई काह कहीं ते करे, पर कुछ न कंदा दुश्मन ओ मौला तुझे अमुर खां अग में, कोन चोरन कखपन ओ मौला तुझे अमुर खां अग में, तुझे अमुर खां अग में ओ मौला काई जोड़न थे जग में, कोन चोरन कखपन ए मौला तुझे अमुर खां अग में। है रुए ज़मीन जाबा दिशा मिड़ी अज़मी जे ईंदा, है रुए ज़मीन जाबा दिशा मिड़ी अज़मी जे ईंदा है, न बीठा हींदा नन ओ मौला तुझे अमुर खां अग में, कोन चोरन कखपन ओ मौला तुझे अमुर खां अग में, तुझे अमुर खां अग में ओ मौला काई जोड़न थे जग में, कोन चोरन कखपन ओ मौला तुझे अमुर खां अग में। माशाअल्लाह, कोन चोरन कखपन मौला तुंहिंजे अमुर खां अॻ में। मोहम्मद मिठल मेणो साहब माशाअल्लाह अवां पंहिंजे मिठे आवाज़ में हमद शरीफ़ पेश कई। सो नाज़रीन, अचो त अॼु जे इन टॉपिक अॼोको जेको असांजो मौज़ू आहे इन ते गुफ़्तगू मुफ़्ती साहब सां करियूं। मुफ़्ती सैयद क़मर ज़मान शाह काज़मी साहब, मुफ़्ती साहब, सभ खां पहिरीं त मूं इंट्रोडक्शन में जेको इंट्रो में पेश कयो त मुनाफ़िक़ जूं 4 निशानियूं आहिनि। ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो, वाइदो कंदो त फिरी वेंदो, अमानत में ख़यानत कंदो, ऐं विढ़ंदो त गार ॾींदो। सो गार ॾियणु बदज़बानी, इन जे मुतालिक़ दीन इस्लाम में छा फरमायो वियो आहे? सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी मारूफ़ हदीस पाक आहे त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको इंसान बद कलाम आहे या जेके पाण बद ज़बान चऊं, बद अख़लाक चऊं, नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको बद कलामी करे थो, गार गंद करे थो, बेहुदा अल्फाज इस्तेमालु करे थो, घटिया क़िस्म जूं ॻाल्हियूं करे थो, जिन जे करण सां अॻिले इंसान खे तकलीफ़ पहुचे थी, ख़ा उहो वालिदैन जे मुतालिक़ गार जे हवाले सां हुजे या उन खां हटी करे ॿिया रिश्तेदार अज़ीर अक़रबा जे हवाले सां हुजे, या जंहिंसां उहो कलाम करे पियो उन जी ज़ात जे हवाले सां हुजे, जंहिं उन कलाम जे करे, अल्फाज़ जे करे, जंहिं उन ॻाल्हि जे करे अॻिले इंसान खे तकलीफ़ थिए, दिलि आज़ारी थिए ऐं उनखे इहो रंज पहुचे, त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मारूफ़ हदीस आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ अहिड़ो शख़्स जेको आहे गार गंद करण वारो, घटिया गुफ़्तगू करण वारो, उन जे मुतालिक़ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो कबीरा गुनाह जो मुर्तकिब थिए थो, यानी सग़ीरो गुनाह न बल्कि कबीरो गुनाह, तमामु वॾे गुनाह जो उहो मुर्तकिब थिए थो, इर्तिकाब करे थो। लिहाज़ा उहो उन जो गुनाह कबीरो गुनाह शामिलु कयो वेंदो जेसिताईं उहो तौबा ताइब नथो थिए ऐं उन अमल खे छॾे नथो, हमेशह जे लाइ बाज़ नथो अचे, तेसिताईं उन शख़्स जी तौबा बि क़बूल न आहे। त असां पंहिंजनि अल्फाज़नि ते ग़ौर करियूं, पंहिंजी गुफ़्तगूअ ते ग़ौर करियूं, माशरे जे अंदरि असां जिन दोस्तनि सां, रिश्तेदारनि सां, अज़ीज़ अक़रबा सां उथियूं वियूं था, त आया छा इहो त न आहे जो जेको असां उन सां कलाम करियूं पिया, गुफ़्तगू करियूं पिया, ॻाल्हि ॿोल करियूं पिया, त उन जे अंदरि अहिड़ा मजहूल अल्फाज़ जेके दिलि खे इज़ाइनि, दिलि खे तकलीफ़ ॾियनि ऐं जिन उन्हनि अल्फाज़नि जे करे, गुफ़्तगू जे करे, उन्हनि ॻाल्हियुनि जे करे असां कबीरा गुनाह में हलिया वञूं ऐं अहिड़ो कबीरो गुनाह
जेसि ताईं असां तौबत नसूहा न करियूं तेसि ताईं असांजी तौबा ई क़बूल कोन्हे। अल्लाह अकबर, माशाल्लाह मुफ्ती साहब, तमामु ज़बरदस्त गुफ्तगू। नाज़रीन, तव्हां ॿुधो त नबी करीम अलैहिस्सलाम जे बारे मुतालिक़ छा फ़रमायो वियो ऐं गारगन जे मुतालिक़ दीन इस्लाम छा थो चए पियो। इहा गुफ्तगू जारी रहंदी। हींअर वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। इजो था वापसि वरूं, ॾिसंदा रहो सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनीअ जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी ऐं प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं गुफ्तगू असांजे अॼोके टॉपिक ते जेको मौज़ू आहे बदज़बानी जी मज़म्मत। इन मौज़ू ते बदज़बानी ते असांजी गुफ्तगू आहे, छो त मुआशिरे में तव्हां यकीनन ई गुफ्तगू ॿुधी करे महसूसु कयो हूंदो त केॾी मिक़दार में इहा आम थी वई आहे गार गंद वारी गुफ्तगू उथंदे ई। सो मुफ्ती साहब, सवाल इहो आहे त गार गंद यानी बदज़बानी करण वारे जे लाइ शरई हुकुम छा आहे? नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मारूफ़ हदीस पाक आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको इंसान अगरि कंहिं इंसान खे माउ ते गार ॾिए थो या माज़ल्ला भेण ते गार ॾिए थो या वग़ैरह वग़ैरह, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो जे अॻिले इंसान खे इहो गार ॾिए पियो, हक़ीक़त में इहो उन खे गार न पियो ॾिए, लिहाज़ा उहो पंहिंजो पाण खे गार पियो ॾिए। हदीस पाक आहे त हुज़ूर फरमाए त उहो पंहिंजो पाण खे गार ॾिए पियो। त इन ॿी जाइ ते हदीस पाक जो मफ़हूम तव्हांखे अर्ज़ु कयां त अहिड़ो शख़्स जंहिंजी ज़बान मजहूल अल्फाज़नि में इस्तेमालु थिए थी, अहिड़ा अल्फाज़ ज़बान मंझां कढे थो, त उनजो हिकु नुक़सानु न आहे बल्कि कई नुक़सान आहिनि। हिकिड़ी जाइ ते मूं पढ़ियो त अल्लाह तबारक व ताला बि उन बद कलाम जे मथां, उन घटिया अल्फाज़ चवण वारे जे मथां, गार गंद करण वारे जे मथां लानत थो फ़रमाए। ऐं ॿी जाइ ते अचे थो त अल्लाह तबारक व ताला जा मलाइक बि उन शख़्स जे मथां लानत फ़रमाइनि था। ऐं टी जाइ ते हदीस पाक में अचे थो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको इंसान ॿिए खे चई रहियो आहे तूं अहिड़ो आहीं, तूं अहिड़ो आहीं, अगरि उहा शइ उन में न पाई वञे त लिहाज़ा उन में न पाई वेंदी, मुमकिन आहे त उहा शइ चवण वारे जे अंदरि पाई वञे। त शरी हुकुम मुतलक़न इहो आहे त गार गंद करण वारो इहो हमेशह जे लाइ अल्लाह तबारक व ताला जे नाराज़ जो सबबु बणिजंदो आहे ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत सुन्नत जे ख़िलाफ़ वर्ज़ीअ जो सबबु बणिजंदो आहे। लिहाज़ा जंहिं इंसान अल्लाह तबारक व ताला खे नाराज़ कयो ऐं उन जे हबीब खे नाराज़ कयो ऐं दीन खां इनहिराफ़ थियो यानी शरीयत जे ख़िलाफ़ु कमु कयो, त पोइ यकीनन उन जे लाइ ॿियो कहिड़ो दर आहे जंहिं ते वञी करे उहो माफ़ी घुरंदो, दुआ घुरंदो ऐं माफ़ी तलाफ़ी कंदो। त हुकुम इहो ई आहे त इंसान जॾहिं बि कलाम करे, सलाम करे, गुफ़्तगू करे त पहिरीं सोचे त लिहाज़ा आउं जेका ॻाल्हि करियां पियो आया इन जे अंदरि के अहिड़े अल्फाज़ त न आहिनि जिन जे करण ऐं चवण सां अॻिले जी दिलि आज़ारी थिए। मुफ्ती साहब, इंसान जेकी दुनिया में गुफ़्तगू करे थो, हर हिकु लफ़्ज़ क़यामत वारे ॾींहुं दोहिराइणो पवंदो, पोइ उन वक़्तु त सभु नबी सगुरा बि मौजूदु हूंदा, ख़ुदि रब्बे काइनात जल जलालू त हींअर बि असांजी गुफ़्तगू खे समात करे रहियो आहे। त जेको अमालनामा हूंदो उन में जेतिरा लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदा उहे लिखिया वेंदा जी बिल्कुलु। ऐं बरोज़ हाशिर उहे छा सभ जे साम्हूं वरी दोहिराइणा पवंदा, जिते माउ बि हूंदी, भेण बि हूंदी, नबी बि हूंदा, रसूल बि हूंदा, वली बि हूंदा, ताबाइन, तबा ताबाइन, सहाबा, अहल बैत, सभ जे साम्हूं वरी लफ़्ज़ दोहिराइणा पवंदा। या बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मारूफ़ हदीस आहे त अल्लाह तबारक व ताला इंसान जे दाएं ऐं बाएं कंधनि जे मथां ॿ फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि, दाएं ऐं बाएं यानी सॼे पासे ऐं खॿे पासे। ऐं जेको सॼे पासे वारो फ़रिश्तो आहे उहो नेकियूं वेठो लिखे ऐं खॿे पासे वारो उहो वरी बदियूं वेठो लिखे। त हदीस पाक में अचे थो त असां ख़ासि सुठी गुफ़्तगू करियूं या बुरी गुफ़्तगू करियूं उहा रिकॉर्ड में रहे थी। जीअं त असां का नेकी करियूं था त उहा बि रिकॉर्ड में रहे थी, अगरि असां का बदी करियूं था उहा बि रिकॉर्ड में रहे थी। त पोइ मैदान महशर वारे ॾींहुं, क़यामत जे ॾींहुं उहो आलम ईअं ई हूंदो जीअं मदीने वारे साईं फरमायो त पोइ उन इंसान जी ज़बान खे तालो हयो वेंदो
ऐं अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ां हुकुम थींदो त हाणे हिन दुनिया जे अंदरि जेके बि सुठा कम कया या बुरा कम कया इहो इन जो नामा आमाल इन जे साम्हूं रखियो वञे, इन खे ॾेखारियो वञे, इन खे ॿुधायो वञे, इन खे बयानु कयो वञे, जीअं त हाणे उहो जेको कुझु ही दुनिया में करे गुज़रियो आहे उहो हिन वक़्तु इहो पंहिंजनि अखियुनि जे साम्हूं ॾिसे ऐं ॾिसी करे पशेमान थिए, शर्मसार थिए। त ऐं ॿी जाइ ते मारूफ़ हदीस पाक आहे ऐं क़ुरान पाक जी आयत बि आहे त अल्लाह तबारक व ताला इंसान जी नेकीअ जो ज़रो बि ज़ाया कोन कंदो। अगरि उन हिकु ज़रे जे बराबरि सुठो कमु कयो, सुठो कलाम कयो, जीअं त असां उमूमन तव्हां माशाल्लाह ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त नेकीअ जी ॻाल्हि ॿुधणु, ॿुधाइणु, वरी अॻियां वधाइणु, इहे टे ई माशाल्लाह सवाब जे कम में शुमार थियनि थियूं। त जीअं त तव्हां अगरि कंहिंखे सुठी ॻाल्हि ॿुधायो पिया, इहो बि हिकिड़ो तव्हांजे तरफ़ां सदको जारियो आहे। वरी जे ॿुधो ऐं ॿुधी करे उन जे मथां अमल कयो, अमल करे वरी इहा ॻाल्हि अॻियां पहुचाई, त लिहाज़ा इहो बि हिकिड़ो सवाब जो कमाइण जो सिलसिलो ऐं सदका जारिया जो सिलसिलो आहे। त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ इहे सभु शयूं जेके नामा आमाल में महफ़ूज़ कयूं वञनि थियूं, रिकॉर्ड में रखियूं वञनि थियूं, इहे क़यामत जे ॾींहुं उन शख़्स जे साम्हूं अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ां ईंदियूं। त अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक में फरमायो त आऊं उन जो जेके सुठा अमल आहिनि अगरि उन्हनि मां हिकिड़ो ज़रो बि कई आहे त आऊं रब उहो ज़रो बि उन जो ज़ाया कोन कंदसि। पर उन जे मुतबादिल अगरि को हिकु ज़रे जे बराबरि हुन को बुरो अमल कयो आहे त लिहाज़ा उहो बि अमल गिनतीअ में शुमार हूंदो ऐं उन जे मुतालिक़ बि हिसाब ऐं किताब थींदो। अच्छा मुफ़्ती साहब, सुवालु इहो आहे त असां वटि मुआशिरे में इहा शइ ॾिठी वई आहे त जेकी पाण खे पंहिंजे ज़ोम फ़ासिद चवां मां, उहो सम्झनि था त जेको इब्तिदा बजाए अल्लाह जो नालो वठणु, सलाम करण जे, सुठा लफ़्ज़ कंहिंखे चवणु, दुआ ॾियणु, छो त सलाम अल्लाह जो ज़िक्र बि आहे, सलाम दुआ बि आहे। त कंहिंखे सलामती जी दुआ ॾियणु, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह, या मतिलबु कुझु माण्हू आहिनि जेके गार गंद सां शुरूआति कनि था, फिलाणे जा पुट फिलाणे, मतिलबु गार गंद। त हाणे मुआशिरे में सुठो माण्हू कहिड़ो, बुरो माण्हू कहिड़ो, थोरी इन जी ॾाढी ख़ूबसूरत माशाल्लाह तव्हांजो कलाम तमामु बहितरु आहे। ॾिसो बुनियाद खे ॾिसो त तव्हां बजा फरमायो त अॼुकल्ह माशरे जे अंदरि इहा ख़राबी आम थींदी वञे। त अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त बजाए सलाम करण जे उहो ग़लति अल्फाज़नि सां हिक ॿिए खे सॾु कंदा, पुकारींदा, मुखातिब थींदा। त इन जी असल में बुनियादी वजह छा आहे, इन शइ खे पाण ॾिसूं था त इहा ख़राबी किथां पैदा थी आहे, छाजे करे थी आहे, ऐं इहा आम छो पई थिए। त बुनियाद इन जी जेका आहे उहा तरबियत आहे या सोहबत आहे। लिहाज़ा जंहिं शख़्स जे अंदरि या जंहिं जवान जे अंदरि या जंहिं ॿार जे अंदरि इहा शइ पाई वञे पई, यानी की उहो जेको कलाम सलाम आहे ख़िलाफ़ शर आहे, त आया उन जी तरबियत बहितरु आहे या न, इहो ॿारनि जे हवाले सां। त उन जा जेके माइट आहिनि आया उहे दीन सां मुनसलिक आहिनि या न, अख़लाक़ियात सां मुनसलिक आहिनि या न, सुठे माहौल सां मुनसलिक आहिनि या न। अगरि मुनसलिक आहिनि त पोइ यकीनन उन जी जेका औलाद आहे, ॿारड़ा आहिनि, उन्हनि जे मथां सुठो असरु थींदो। पर जीअं वॾा जवान या बोड़ा बुज़ुर्ग अगरि उन्हनि जे अंदरि इहा शइ पाई पई वञे त उन जी बि असां हक़ीक़त खे ॾिसंदासीं, उहा छा आहे, उहा वरी उन्हनि जी सोहबत आहे। त आया जंहिं गैदरिंग में उहे रहनि था, जंहिं माहौल में रहनि था, सोसाइटी में रहनि था, ॻोठ में रहनि था, जिन दोस्तनि सां उथियनि वेहनि था, आया उन्हनि दोस्तनि जी जेका रहन सहन आहे, गुफ़्तगू आहे, तरीक़ेकार आहे, छा उन जे अंदरि ख़राबी त न आहे? यकीनन अगरि उन्हनि दोस्तनि जे अंदरि उहो माहौल ओड़े तरीक़े सां ख़राबु हूंदो त पोइ जेको इंसानु गार गंद सां सलाम जो आगाज़ करे थो त उहे उन जूं अलामतूं, उहे सोहबत जा असरात उन इंसान जे अंदरि पाया वेंदा। त बहितरु छा आहे असां सभिनी जे लाइ, वॾनि नंढनि जे लाइ, बुज़ुर्गनि जे लाइ, ॿारनि जे लाइ, असां सभिनी जे लाइ हुकुम इहो आहे त तव्हां बहितरु सोहबत इख़्तियार कयो। उहा छा आहे? उहो दीन आहे, दीन इस्लाम आहे। उहो तव्हां खां नेक वालिदैन खां बि मिली सघे थो, आलिमनि खां बि मिली सघे थो, अल्लाह वारनि खां बि मिली सघे थो। ऐं जेके तव्हांजा मुख़लिस दोस्त आहिनि, मुख़लिस यानी तव्हांजे नुक़सान में तव्हांजे मुतालिक़ ॾुख महसूसु कनि ऐं तव्हांजी भलाईअ में तव्हांजे लाइ ख़ुशी महसूसु कनि, त इहे शयूं उन्हनि वटां हासिलु थी सघनि थियूं। अॼुकल्ह जे दौर में
उन्हनि खे असां बिल्कुलु छॾे ॾिनो आहे, उन्हनि खां परे थी विया आहियूं, जीअं त पोइ माशरो हाणे बर्बाद जी तरफ़ वधे पियो। हाणे सवाल इहो आहे मुफ़्ती साहिबु, जॾहिं गुफ़्तगू हले थी पई त बद ज़बानी, बद कलामी, गार गंद इहा जॾहिं मुआशिरे में आम थी वञे, फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं कोई स्कूल आहे, कॉलेज आहे, यूनिवर्सिटी आहे, हॉस्टल आहे या कोई इदारो आहे, पूरो फ्रेंड सर्किल आहे हिकिड़ो, पूरे फ्रेंड सर्किल में बद ज़बानी हले थी पई, सभु बद ज़बानी करे रहिया आहिनि, गार गंद सां नालो बिगाड़ियो थो वञे पियो ऐं अजीब हरकतूं थियनि थियूं पियूं, त उते हिकिड़ो संजीदा सुठे माहौल में तरबियत माणण वारो, छो त सोबत सां तरबियत, तरबियत सां तबियत ठहंदी आहे। त हाणे कंहिं जीअं वालिदेन उनखे हया सेखारियो आहे, गार गंद खां उनखे बचायो आहे, पर हाणे जेकॾहिं हॉस्टल लाइफ में वियो आहे या वई आहे, न्याणी आहे या पुटु आहे, उहो या कंहिं इदारे में कमकार करणु वियो आहे, उते उहो माहौल आहे। हाणे हीउ पंहिंजो पाण खे बचाइणु चाहे थो, कीअं बचाए सघे थो हिन जो थोरो? जीअं त उमूमन अॼुकल्ह जे दौर में इहे शयूं आम आहिनि, त हमेशह उहो इंसानु इन्हनि शयुनि खां बचंदो जेको दीन सां रिलेटेड हूंदो, जंहिंजो दीन सां ताल्लुक़ु हूंदो, सुठाईअ सां अच्छाईअ सां ताल्लुक़ु हूंदो ऐं सुठियुनि ॻाल्हियुनि सां ताल्लुक़ु हूंदो। ऐं उन जे बचण जा जेके बुज़ुर्गनि रस्ता ज़िक्र कया आहिनि उहे ॿ आहिनि। बुज़ुर्गनि फरमायो आहे त अगरि मिसाल जे तौर ते तव्हां अहिड़े माशरे में या माहौल में हलिया विया आहियो जिते अल्लाह तबारक व तआला खे नाराज़ करण वारा कम थियनि था, हा, या दीन जे ख़िलाफ़ु कम थियनि था, त पोइ उते तव्हां पंहिंजो पाण खे कीअं बचायो, कीअं महफ़ूज़ करियो? त आसान ॿ रस्ता पाण फरमाऊं त रुजू इलल्लाह। उन वक़्तु इंसान खे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ रुजू करणु घुरिजे त मुंहिंजा मालिक हाणे हिन माहौल में आउं अची त वियो आहियां, ऐं कोशिशि बि करियां पियो हिन गंदे माहौल खां, ख़राबु माहौल खां बचण जे लाइ, पर हाणे हिते तुंहिंजी मदद मूंखे दरकारु आहे ऐं तुंहिंजी मदद जो आउं तलबगार आहियां। ऐं ॿी शइ त उन शख़्स खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मुतालिक़ इल्मु हुअणु घुरिजे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में तशरीफ़ खणी आया या उन वक़्त जी जेको कल्चर हो कुफ़ार यहूद नसारा माज़ल्ला, त उन शख़्स खे वरी हुज़ूर जी सीरत जी तरफ़, हुज़ूर जे हुस्न अख़लाक़ जी तरफ़ मुतवजह थियणु घुरिजे त अगरि को तोसां ग़लति रवैये सां पेश अचे पियो त लिहाज़ा तोखे उहो रंग न आहे अपनाइणो, बल्कि तोखे उन ई तरीक़े ते रहणो आहे, रस्ते ते रहणो आहे, उन ई वाट ते हलणो आहे जेका असांजे प्यारे नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाट आहे। त पोइ यकीनन अगरि अहिड़े माहौल में रही करे उहो ॿार हुजे या जवान हुजे या बुज़ुर्ग हुजे, अगरि इस्तिक़ामत जे मथां क़ाइमु ऐं दाइम रहंदो त पोइ अल्लाह जी मदद बि शामिलु थींदी ऐं इंशाअल्लाह उन जी सोहबत जो असरु ॿियनि जे मथां ईंदो, बजाए इन जे जो पाण बिगड़ी वञे बल्कि ॿियनि खे बि बिगाड़ खां बचाए वठे। मुफ़्ती साहब, कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो जो कंहिं शख़्स जेकॾहिं को ऑफिसर आहे या कंहिं फर्म जो वॾो आहे, कंहिं घराणे जो, कंहिं ख़ानदान जो वॾो आहे, कंहिं क़बीले जो रईस आहे या अमीर आहे, मीर आहे या सरदार आहे, उन खां जेकॾहिं इहो सुवालु कयो थो वञे त यार ॿुधण में हुन जेके ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश करियां पियो त तव्हां इहो बदज़बानी सां पेश छो था अचो, हिकिड़ी बद अख़लाक़ी, बदज़बानी, बदकलामी, त उनजो इहो वरंदी हूंदी आहे त यार जेकॾहिं हिन क़ौम सां मां जेकॾहिं ईअं मिठो ॻाल्हायुमि न त हीअ सभु बिगड़ी वेंदा, हीअ ख़राबु थी वेंदा। दाबो ज़रूरी आहे, ऑफिसर आहियां मां, ख़बर पए त मां अचां थो पियो, दबदबो हुजे हिन जे मथां, गार गंद हूंदी त हीअ सहमियल हूंदा, मां सरदार आहियां, मां मीर आहियां, मां रईस आहियां या मां कंहिं फर्म जो वॾो आहियां, जेकॾहिं मां दाबो न कयो, बदज़बानी न कई, बदकलामी न कई त हीअ छुड़वाक थी वेंदा ऐं छुड़वाक थियण सां हीअ ग़लति रस्तो इख़्तियार कंदा। छा अहिड़ी सूरत में उन्हनि खे इजाज़त आहे बदकलामी या बदज़बानी करण जी, या नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वर्ताव छा रहियो आहे? बिल्कुलु तव्हां जेको फरमायो आहे उहो बिल्कुलु दुरुस्त आहे त अगरि अल्लाह तबारक व तआला खे इंसान खे को मनसब ॾिए थो, को इक़्तिदार ॾिए थो, को उहिदो उनखे मिले थो, त इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे जो उहो पंहिंजे किरदार में, गुफ़्तार में, सलाम में, कलाम में उहो ख़िलाफ़ शर हरकात व सकनात अपनाए। यकीनन इहो शरीयत में कंहिं बि सूरत में इजाज़त न आहे। अगरि मिसाल जे तौर ते जंहिं इंसान खे तव्हां माज़ल्ला गार सां मुख़ातिब करे कमु ॿुधाए सघो था, छा पोइ उन जे मुतबादिल आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं कई हदीसूं आहिनि त तव्हां उनखे ख़ूबसूरत आवाज़ में,
ख़ूबसूरत कलाम में, ख़ूबसूरत अंदाज़ में घुरायो ऐं उन सां ओहिड़े तरीक़े सां तव्हां पेश अचो जीअं तव्हां पंहिंजनि ॿचड़नि सां हिकु नरम लहजे में ऐं प्यार भरे अंदाज़ में पेश ईंदा आहियो। त अगरि गार जो असरु थी सघे थो उन जे मथां त छा प्यार जो असरु न थी सघंदो? त यकीनन असांखे हर पहलूअ सां, हर नज़रिए सां, हर तरीक़े सां असांखे पंहिंजी सोच ग़ालिब नाहे करणी। हा, पंहिंजो जेको माशरे जो हिकिड़ो बिगड़ियल जेको रस्म रिवाज आहे उनखे ग़ालिब नाहे करणो। हर मोड़ ते, हर मौक़े ते, हर हवाले सां असांखे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं दीन जी तरफ़ ॾिसणो आहे त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका तालीमात आहे ऐं उहा छा आहे ऐं असांखे उन जे मथां कहिड़े तरीक़े सां अमल करणु घुरिजे। त यकीनन असांजी कामयाबी इन मंझि आहे। माशाल्लाह मुफ्ती साहब, तमामु बहितरीनु गुफ़्तगू। नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे हिकु कमर्शियल ब्रेक जो। नंढड़ी साई था वठूं, इजो था वापसि वरूं। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी की वाट। भलीकार नाज़रीन, अवां असांजो प्रोग्राम सिंध टीवी जो रोशनी जी वाट ॾिसी रहिया आहियो ऐं तमामु हिकिड़े बहितरीन ऐं वक़्त जी ज़रूरत आहे इन मौज़ू ते गुफ़्तगू करण जे लाइ। ऐं सैयद कमर ज़मान शाह साहब काज़मी मुफ्ती साहब जेके आया आहिनि उन्हनि खां असांजो सवाल जवाब जो सिलसिलो जारी आहे। जी मुफ्ती साहब, कुझु वालिदैन परेशान आहिनि त भाउ असांजी औलाद जेका आहे उहा बुरी सोबत में अची वई आहे। बुरी सोबत मुराद इहा आहे त गार गंद ॾियणु, घर में पौधा तड़ाम धको रड़ कूक दायूं लुड़ करणु ऐं बदकलामी करणु, बद गुफ़्तारी करणु, इन जो को रस्तो आहे इन औलाद खे वरी साॻियो सुठे ट्रैक ते, सुठे लाइन ते हलाइण जे लाइ? बिल्कुलु मारूफ़ हदीस पाक आहे। नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अक्रिमू औलादकुम व अहसिनू अदबहुम, यानी कि हर शइ जी जेका बुनियादु आहे ऐं उहा ई जॾहिं उभरी साम्हूं ईंदी आहे त उनजो जेको असरु बुनियाद में हूंदो आहे उहो ई ज़ाहिर थींदो आहे। त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औलाद जी तरबियत जे हवाले सां इरशाद फरमायो त अक्रिमू औलादकुम, हुज़ूर फरमायो तव्हां पंहिंजी औलाद जी इज़त ऐं तकरीम करियो। यानी कि अक्रिमू औलादकुम बमाना इज़त ऐं तकरीम करियो एतिरे क़दुरु जो तव्हांजी जेका शफ़क़त पिदरी आहे ऐं उहा एतिरे क़दुरु उन्हनि में ज़म थी वञे जीअं त पोइ जेको कुझु तव्हां उन्हनि खे चवंदा उहे तव्हांजी ॻाल्हि ते लबैक चवंदा। अच्छा, औलाद खे सिधे लाइन ते हलाइण जे लाइ वालिदैन जो अदब, एहतराम, इकराम हुजणु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे। अच्छा, हू त चवंदा असां त दड़के दाबे सां रखंदा आहियूं, हाणे कीअं वरी असां इहो नरम लहजा थियनि वरी जेको असां प्यार सां। तव्हां ॾिसो त अगरि असां पंहिंजी औलाद खे नेक साले बनाइणु चाहियूं था त पोइ असांखे दीन जो सहारो वठणो पवंदो। उनजी वॾे में वॾी मिसाल आहे हसनैन करीमैन अलैहिस्सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हुम। तव्हां ॾिसो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनैन करीमैन सां केतिरे क़दुरु मुहबत कंदा हुआ, हता कि जॾहिं उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक कंधनि ते सवार थी वेंदा हुआ त हुज़ूर हिचकिटाहट महसूसु न कंदा हुआ, माना उनखे बुरो महसूसु न कंदा हुआ, बल्कि आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी उन मासूमाना जेके हरकतूं आहिनि जीअं ॿार पंहिंजे वालिदैन सां कंदा आहिनि त उन्हनि खे उन शइ जो मौक़ो ॾींदा हुआ ऐं जेॾी महिल उहे ख़ूब लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआ पंहिंजी मर्ज़ीअ सां त पोइ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां पाण खां अलॻि कंदा हुआ। त असांखे बि ईअं करणु घुरिजे जीअं त औलाद आहे त उन्हनि खे बहितरु असां रस्तो ॾियूं, उहो छा आहे अदब ऐं एहतराम। उहो अहसिनू अदबहुम अक्रिमू औलादकुम, तव्हां पंहिंजी औलाद जी इज़त करियो, तकरीम कयो। अगरि तव्हांजो वॾो साहिबज़ादो आहे तव्हां वटि अचे पियो त तव्हां उनजी बि इज़त करियो, अदब एहतराम करियो, छो त तव्हांजी औलाद आहे। जेॾी महिल तव्हां उनजी इज़त कंदा, उनजो अदब एहतराम कंदा त इहो असरु उनजे मथां ज़ाहिर थींदो त यकीनन पोइ उहो माशरे जो बहितरु फ़र्द बणिजंदो। उहा हसीनू अदब ऐं वरी उन्हनि खे तव्हां अदब सेखारियो। त मिसाल जे तौर ते तव्हां सलाम कीअं कंदा त सलाम जो तरीक़ो उन्हनि खे सेखारियो। जीअं तव्हांखे पाणी कीअं पीअणो आहे त पाणी जो तरीक़ो उन्हनि खे सेखारियो। अगरि को वॾो घर में अची थो वञे या तव्हां किथे वञो था त उन्हनि सां मेल मिलाप कीअं थींदो आहे, मुलाक़ात कीअं थींदा, इहे सभु बुनियादी शयूं आहिनि
जेके इंसान जी बचपन खां वठी करे जवानी ताईं शामिल आहिनि, अगरि इहे शयूं असां पंहिंजे औलाद जे अंदरि रासिख़ कंदासीं, यकीनन पोइ असांजी जेके माशरे में नंढड़ा ॿार आहिनि उहे माशरे जा बहितरीन फ़र्द बणिजी करे हिन जो मक़सदु इहो आहे त सभ खां पहिरीं औलाद जी तरबियत खां अॻु में वालिदैन जी तरबियत जो हुजणु हिन दौर में जेको हाल आहे। ठीकु आहे न। जेकॾहिं औलाद जी तरबियत कोई चाहे त मुंहिंजी औलाद जेका आहे उहा तव्हां करे ॻाल्हाए, मुंहिंजी औलाद जेका आहे गार गंद न ॾिए, मुंहिंजी औलाद जेका आहे उहा बिगाड़ खां वापसि अचे, पर मां बिगड़ियल हुजां त इहो मुमकिन न आहे। इन जे करे सभ खां पहिरीं पंहिंजी इस्लाह करणी पवंदी। अच्छा मुफ़्ती साहिबु हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त मुआशिरे में असां वटि इहा बिगड़ी शइ गार गंद में त शामिल न आहे खणी, पर बिगाड़ में ज़रूरु आहे, ईअं सम्झो बद कलामी में ज़रूरु आहे, बद ज़बानी में ज़रूरु आहे, त नाला मटाया था वञनि पिया। सुठो नालो उनखे हिकिड़ो एॾो घटिया नालो ॾिनो थो वञे पंहिंजे दोस्तनि में, फ्रेंड सर्किल में। कुझु नाला सुठा, मिसाल जे तौर ते कंहिंजो नालो इक़बाल आहे त उनखे बाले चवणु, नालनि खे बिगाड़ण जे बारे में इस्लाम छा थो चवे? क़ुरान पाक जी मारूफ़ आयत आहे त वला तनाबज़ू बिल अलक़ाब, त तव्हां ॿियनि खे ग़लति लक़बनि सां, ग़लति नालनि सां न सॾियो। ऐं कंहिंजो नालो माशाअल्लाह मोहम्मद हसन आहे त तव्हां उनखे बिगाड़ियो न, जंहिंजो जेको नालो आहे लिहाज़ा उनखे उन नाले सां पुकारियो। अगरि को इंसान कंहिंजो नालो बिगाड़े थो त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मारूफ़ हदीस आहे त उहो सख़्तु गुनहगार आहे ऐं उनजी दुनिया में बि पकड़ आहे ऐं आख़िरत में बि पकड़ आहे, छो त अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां अमर अची वियो आहे त तव्हां कंहिंजी तनक़ीस न करियो, तौहीन न करियो। सिर्फ़ु नालो बिगाड़णु न, उनखां हटी करे बाज़ औक़ात असां अहिड़ो मज़ाक़ कंदा आहियूं, मश्करी कंदा आहियूं जेका बिल्कुलु ख़िलाफ़ शर हूंदी आहे, त उन सां बि अॻिलो जेको इंसानु आहे उनजी सिहत ते, शख़्सियत ते असरु थींदो आहे। त अहिड़ियुनि शयुनि खां बि नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फ़रमाई आहे त असांखे घुरिजे त असां क़ुर जे मथां अमल करे कंहिंजा बाक़ाइदा नाला जेके हक़ीक़ी आहिनि उहे वठूं, बिगाड़ियूं न। ऐं उन सां गॾु गॾु असां अहिड़ी नाज़ेबा गुफ़्तगू न करियूं, घटिया अल्फाज़ इस्तेमालु न करियूं जंहिंजे करण सां अॻिले इंसान खे तकलीफ़ पहुचे, दिलि आज़ारी थिए, त पोइ यकीन अगरि ईअं थींदो त पोइ असां गुनहगार थींदासीं। अच्छा हाणे कुझु त इहे त थी वियो दोस्ती में नाला बिगाड़णु, कुझु माण्हू मबग़ूज़ हूंदा आहिनि जिन सां बुग़्ज़ हूंदो आहे, दिलि में न वणंदो आहे, दुश्मन हूंदो आहे, मुख़ालिफ़ हूंदो आहे, उन्हनि जा नाला बिगाड़ण जे बारे में बि इहो ई हुकुम आहे? बिल्कुलु इहो ई हुकुम आहे त बुख़ारी शरीफ़ जी हदीस पाक आहे त मिसाल जे तौर ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त अगरि हिकु इंसानु ॿिए खे काफ़िर चवे थो हसद जे करे, तासुब ऐं दुश्मनीअ जे करे, पर अॻिलो काफ़िर न आहे त उहो उनजो कुफ़ुर उन ॾांहुं मोटंदो जे चयो आहे। ऐं ईअं ई वरी हसद ऐं तासुब जे करे अगरि असां कंहिंखे घटि अल्फाज़नि सां सॾियूं था या ॻाल्हायूं था त पोइ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त हुन जूं जेके बदियूं उन मुख़ालिफ़ जे खाते में ईंदियूं ऐं मुख़ालिफ़ जूं जेके नेकियूं उहे हुन जे खाते में हलियूं वेंदियूं। त असांखे घुरिजे त हिकु त असां नेकियूं करियूं कोन था ऐं ॿियूं जेके थोरियूं घणियूं नेकियूं करियूं था उहे बि अॻिले जी ग़ीबत करे, उनखे बुरो भलो चई करे, उन सां हसद रखी करे, उन जा नाला बिगाड़े करे अल्लाह खे बि नाराज़ करियूं, अल्लाह जे नबीअ खे बि, ऐं पंहिंजा अमल मुफ़्त में खणी हुनखे ॾेई छॾियूं। अच्छा जेकॾहिं कंहिं चए थो त मां नेक अमल कया ई न आहिनि त छा हुनखे ॾींदुसि, पोइ मां त गार गंद ॾियां न, त पोइ हुनजा जेके गुनाह आहिनि से त मज़ीद हिन जे नाम अमाल में वधंदा वेंदा। त चलो हिकु दफ़ो हुन वटि नेकी न आहे, उनजा नेकी न थी वञे, पर अॻिले जा जेके गुनाह उहे त मज़ीद पंहिंजे खाते में लिखे पियो, वधाए पियो पंहिंजो वज़न गुनाहनि जो। अच्छा माना जेकॾहिं नेकियूं न आहिनि त पोइ गुनाह खणणा गुनाह पवंदा। खणणो। अच्छा पोइ ईअं बि जेकॾहिं कोई चवे त साईं पोइ भला हिकिड़ो मां आहियां छा, जेकॾहिं सभु जहन्नम में वेंदा त मां बि हुन सां गॾु हूंदुसि, पोइ छा आहे? इहो उनजी हिकु त जेका सोच आहे उहा बिल्कुलु ग़लति आहे। इहो अल्लाह तबारक व तआला जी कुदरत सां, अल्लाह तबारक व तआला जे अमर सां मज़ाक़ आहे। ऐं अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु करण वारो शख़्स जेको माज़अल्लाह ईअं चवे त अगरि ॿिया वेंदा त आउं बि वेंदुसि, इन जो मतिलबु आहे त जेको अल्लाह जो अमर आहे उनखे उन अहमियत न आहे ॾिनी। ॾिसणो इहो पवंदो त ॿिया छाजे लाइ वेंदा, आया उहे बुरनि अमालनि जे करे वेंदा या सुठनि अमलनि जे करे? अगरि उन्हनि जा बुरा अमल आहिनि उहे दोज़ख में वेंदा त इन जो छा मतिलबु आहे तूं बि बुरा अमल कर? न, अगरि को बुरो आहे त तूं उनजी बुराई खे ॾिसी करे तूं बुराई न कर, बल्कि तूं उन बुराई खां बच। पर अगरि तूं उन बुराई जे मथां ज़िद थो करणु चाहीं त पोइ तूं गुनाह कबीरा जो मुर्तकिब बि थींदे ऐं पोइ जेको मंशा इलाही हूंदो उहो ई थींदो। मुफ़्ती साहिबु सवालु इहो आहे त जहन्नम में ख़ासि सबबु वञण जा, जेकॾहिं कोई दिलेर आहे चए थो मां
तो छा गार गंद बदकलामी जो बि सबबु जहन्नम वञण जो को क़ुर जी आयत या अहिड़ो को आहे? बिल्कुलु मारूफ़ हदीस पाक जो मफ़हूम तव्हांखे अर्ज़ु कयां त हिकु उहो इंसानु जेको गुनाह करे ऐं बाद में उहो माफ़ी जो तलबगार थी यानी तौबा करे त पोइ उन जे मुतालिक़ आहे त अल्लाह तबारक व ताला चाहे त उनखे दोज़ख में मोकिले चाहे त न मोकिले। पर उहे इंसान जेके गुनाह कनि ऐं उन ते दिलेरी उन जे मथां दिलेरी इख़्तियार कनि त न इहो को वॾो मसइलो थोरी आहे, असां गुनाह कयो आहे त ख़ैरु आहे। त अहिड़नि जे मुतालिक़ अचे थो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो महराज वारी राति जॾहिं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महराज ते विया त हुज़ूर साईं कई मख़लूक ॾिठी, अहिड़ा इंसान बि ॾिठऊं जेके उन्हनि जा नूंहं जेके हुआ उहे तांबे जा हुआ ऐं उन्हनि सां पंहिंजे मुंहनि जो गोश्त जेको आहे न छिके रहिया हुआ। त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल खां पुछियो, जिब्राइल हे केरु आहिनि? जिब्राइल अर्ज़ु कयो या रसूलल्लाह इहा तव्हांजी उम्मत आहे। पाण फरमाऊं अल्लाहु अकबर, छाजे करे? पाण फरमाऊं त जिब्राइल अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह इहे बदख़ोई कंदा हुआ यानी की उनजी चुगलखोरी कंदा हुआ, हिक ॿिए खे इंसाननि खे वेढ़ाईंदा हुआ, इन जूं ॻाल्हियूं हुन वटि हुन जूं ॻाल्हियूं हिन वटि, लिहाज़ा इन अमल जे करे हिननि खे इहा सज़ा पई मिले। त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त जिब्राइल अमीन अलैहिस्सलाम मूंखे अर्ज़ु कयो, मूंखे ॿुधायो त दोज़ख जा 7 दर्जा आहिनि, 7 जेको 7हों दर्जो आहे उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ आहे। पर उहो शख़्स जेको गुनाह खां पोइ पशेमान थिए थो तौबा करे थो त उन जे लाइ मुमकिन आहे रिआयत आहे उहो दोज़ख में वञे या न। पर जेको गुनाह करे उन ते दिलेरी इख़्तियार करे थो, जीअं पाण चऊं त ॾाढ मुड़सी करे थो त पोइ उन जे मुतलिक़ हदीस पाक में अचे थो त उहो हर सूरत में ज़रूरु बि ज़रूरु उहो दोज़ख जो यानी आज़ाब जो मज़ो चखंदो, पोइ उन खां पोइ जेको अल्लाह जो अमर हूंदो। माशाअल्लाह मुफ्ती साहब तमामु बहितरीनु गुफ़्तगू। नाज़रीन अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। सभ खां पहिरीं त मां तव्हांजो शुक्रिया अदा करियां थो, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था। हिकिड़ी ॿी गुज़ारिश जेका रोज़ाना जो बुनियाद ते आउं जी ख़िदमत में करियां पियो, अॼु वरी अर्ज़ु करियां पियो त जेकॾहिं असांजो प्रोग्राम तव्हां टेलीविज़न ते न आहियो ॾिसी सघिया ऐं तव्हां चाहियो था त अॼोको प्रोग्राम वरी ॾिसूं त असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो, सिंध TV HD इस्लामिक लिखी करे सर्च कंदो अची वेंदो आहे आवाज़ ॾाढो, उनखे सब्सक्राइब करियो, पूरो प्रोग्राम ॾिसो, लाइक करियो ऐं उन ते जेकॾहिं कोई का ॻाल्हि तव्हांखे नाहे सम्झ में आई हेठां सवाल करियो या अव्हां जे ज़हन में कोई अहिड़ो इबाम आहे कहिड़ी गुफ़्तगू आहे जेका करणु चाहियो था, अव्हां लिखो कमेंट्स में, उहो सवाल अव्हां जे नाले अव्हां जे शहर जे नाले सां असां पंहिंजे प्रोग्राम जो हिसो बणाईंदासीं इंशाअल्लाह तबारक व ताला। सो मुफ्ती साहब, मुफ्ती सैयद कमर ज़मान शाह काज़मी साहब, अव्हां जी महिरबानी, अव्हां तशरीफ़ वठी आया असांजे प्रोग्राम में, असांजे प्रोग्राम खे ज़ीनत बख़्शी, अव्हां जो थोराइतो आहियां। ऐं मोहम्मद मिठल मेणो साहब, अव्हां जी महिरबानी, अव्हां तशरीफ़ वठी आया असांजे प्रोग्राम में शिरकत कई। ऐं आख़िर में तव्हां सभिनी नाज़रीन सामाइन खां आउं इजाज़त चाहींदुसि इन गुज़ारिश ते त अल्लाह तबारक व ताला चाहियो त सुभाणे साॻिए वक़्त ते वरी नज़रुनि सां मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। असांखे सहारो अव्हां जो सदाई, असांखे सहारो अव्हां जो सदाई, हशर में थी पारत मदीने जा साईं, हशर में थी पारत मदीने जा साईं, असांखे सहारो अव्हां जो सदाई, असांखे सहारो अव्हां जो सदाई, हशर में थी पारत मदीने जा साईं, हशर में थी पारत मदीने जा साईं। न मूं कई याने की न कोई अमलवा, अव्हां जो सहारो सदाई पुन लया, न मूं कई याने की न कोई अमलवा, अव्हां जो सहारो सदाई पुन लया, सुखल में या सबको दुखल में तू आही, सुखल में आ सबको दुखल में तू आही, हशर में थी पारत मदीने जा साईं, हशर में थी पारत मदीने जा साईं, असांखे सहारो अव्हां जो सदाई, हशर में थी पारत मदीने जा साईं, हशर में थी पारत मदीने जा साईं।
न संगती न साथी न आके जो सांगो मथा वक़्तु ईंदो ॾुखियो ऐं अणांगो न संगती न साथी न आके जो सांगो मथा वक़्तु ईंदो ॾुखियो ऐं अणांगो जिते सभु छॾींदा उते तूं निभाई जिते सभु छॾींदा उते तूं निभाई हशर में थी पारत मदीने जा साईं हशर में थी पारत मदीने जा साईं असांखे सहारो अव्हां जो सदाई हशर में थी पारत मदीने जा साईं हशर में थी पारत मदीने जा साईं दुनिया बेवफा वफादार कोन्हे सवा कम जे कंहिंजो हिते यार कोन्हे दुनिया बेवफा वफादार कोन्हे सवा कम जे कंहिंजो हिते यार कोन्हे मिलियो प्यार तोखां अॼु ॾींहं ताईं मिलियो प्यार तोखां अॼु ॾींहं ताईं हशर में थी पारत मदीने जा साईं हशर में थी पारत मदीने जा साईं वॾो बेवड़ो ऐं गुनहगारो आहियां मां बिल्कुलु मिठल में न बदकारो आहियां वॾो बेवड़ो ऐं गुनहगारो आहियां मां बिल्कुलु मिठल में न बदकारो आहियां ईंदी कम हशर में सॼण जी सनाई ईंदी कम हशर में सॼण जी सनाई हशर में थी पारत मदीने जा साईं हशर में थी पारत मदीने जा साईं असांखे सहारो अव्हां जो सदाई असांखे सहारो अव्हां जो सदाई हशर में थी पारत मदीने जा साईं हशर में थी पारत मदीने जा साईं सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।